नौशर फ़िरोज़ ठेकेदार एसोसिएशन ज़िले नौशर फ़िरोज़ उहदेदारनि जी हलफ़ बर्दारी तकरीब ऑडिटोरियम हॉल में थी गुज़री। हिन तकरीब जो मेहमान ख़ास मरकज़ी सदर ठेकेदार एसोसिएशन सिंध दोस्त अली रिंद हो। ज़िले सदर मोहम्मद यासिन चांडियो, जनरल सेक्रेटरी रफ़ीक अहमद सेतो, सीनियर नायब सदर परवेज़ अली शाह, नायब सदर मोहम्मद खान कोराई ऐं समूरी बॉडी के हलफ़ करायो। इन मौक़े ते ज़िले सदर यासिन चांडियो सभिनी ठेकेदारनि जो थोरो मञियो ऐं वाइदो कयो त हर दुख सुख में ठेकेदारनि सां गॾु हूंदसि। कंहिं बि ऑफिसर ठेकेदार सां नाजाइज़ी कई त उन सां गॾिजी वेढ़ कंदासीं। मरकज़ी सदर दोस्त अली रिंद चयो त मूंखे उमेद आहे त ज़िले सदर नौशर फ़िरोज़ जी टीम तमामु बहितरीन चूंडी आहे। उमेद था कयूं त कमु कंदो। असां संदसि सां हर मोड़ ते गॾु हूंदासीं। इन मौक़े ते ज़िले जे सभिनी ठेकेदारनि हलफ़ बर्दारी में पिणु शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।